पंजाब जी में भलीकार मां मुबशर सोलंगी याऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते उबावड़े वेझो कोच माला है अगवा कयल 19 मां 10 मुसाफ़िर बाज़ियाब पुलिस ऐं रेंजर्स जो पंजाब जे इलाइक़े भुंग वेझो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन मक़वी मुसाफ़िरनि उमेर मुजाहिद मोहम्मद वसीम अब्दुल नबी शाहीन अकबर सैयद अली करीम बख्श ऐं फेरोज़ खान खे बाज़ियाब कराए पियो पुलिस जो चवणु आहे त डाड़ेलनि कोच मथां फायरिंग करे 19 मुसाफ़िरनि खे अगवा कयो हिकु मुसाफ़िर दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वियो 10 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब कराए पियो आहे बाक़ी 8 मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ कचे में ऑपरेशन जारी आहे गुज़िरियल राति सादिकाबाद खां कोयटा वेंदड़ कोच मथां धाड़ेलनि काह कई हुई डीज़ल जे अघ में 14 रुपया फी लीटर लाथ पेट्रोल की क़ीमत बरक़रार अघ में घटिताई बैदि डीज़ल जो फी लीटर 265 रुपया 65 पैसा थी वियो पेट्रोल की क़ीमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ 263 रुपया 45 पैसा फी लीटर बरक़रार गास्लेट जे अघ में 12 रुपया 32 पैसा लाथ नई क़ीमत 180 रुपया 54 पैसा मुक़रर बलोचिस्तान में अॼु ट्रेन सर्विस मौतुल रखी वेंदी कराची खां कोयटा ऐं पिशावर खां कोयटा लाइ ट्रेन सर्विस मौतुल रहंदी अख़्तियारनि जो चवणु आहे त ज़रूरी सबबनि जे करे ट्रेन सर्विस मौतुल कई वई आहे